ख़बर शामिल कयूं था ॾेरकी मां जिते रेहड़ी मज़दूर जो मसइलो हल थियण लाइ गॾिजाणी समाजी अॻवान अब्दुल रशीद भुट्टो जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें मज़दूरनि समाजी अॻवान अब्दुल रशीद भुट्टो खे पंहिंजा मसइला ॿुधाया। इजलास में रेहड़ी यूनियन जे सालिह मोहम्मद शेर ख़ान रेहड़ी मज़दूरनि भरपूर शिरकत कई। इजलास में जीवन न्यूज़ जे चेयरमैन गुलज़ार अहमद शर पिणु शिरकत कई। इन मौक़े ते सालिह मोहम्मद शर रेहड़ी मज़दूरनि जा मसइला ॿुधाईंदे चयो त जामे मस्जिद चौक खां अदालती हुकुम ते असां जूं रेहड़ियूं हटायूं वयूं, पर अदालती हुकुम बावजूद टाउन इंतिज़ामिया असांखे मुतबादिल जगह न ॾिनी आहे। 2 महीननि खां असीं बेरोज़गार वेठल आहियूं। घरनि में फाककशी वॾी सूरत-हाल आहे। अॼु सभई रेहड़ी मज़दूर असीं गॾु थी हिते पहुता आहियूं जी असीं पंहिंजे मसइला ॿुधाए सघूं। गॾिजाणी खे ख़िताब कंदे समाजी अॻवान अब्दुल रशीद भुट्टो जो चवणु हुयो त असीं पहिरें ॾींहं खां मज़दूरी कंदा था अचूं ऐं गॾु आहियूं, छाकाणि त असीं मज़दूर आहियूं। असांखे मज़दूरनि जो अहसासु आहे। असां पहिरियां बि हर मुमकिन मदद कई आहे ऐं हाणे बि तव्हांजी हर मुमकिन मदद कंदासीं। समाजी अॻवान अब्दुल रशीद भुट्टो जो वधीक चवणु हो त इनक्रोचमेंट जे फ़ैसिले ते टाउन इंतिज़ामिया सही तरीक़े सां अमल न कयो आहे। सिर्फ़ कुझु रेहड़ी वारनि खे बेरोज़गार कयो वियो आहे, बाक़ी शहर में अञा ताईं इनक्रोचमेंट आहे। असीं कोशिश कंदासीं त जेके रेहड़ी वारा बेरोज़गार थिया आहिनि उन्हनि खे मुतबादिल जगह ॾेई टाउन इंतिज़ामिया खां वठी उन्हनि जी रोज़गार खे बहाल कयूं। पहिरियां बि कोशिश कई आहे, अॻिते बि असांजी कोशिश जारी रहंदी।